गौसपुर वेझो ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस क़त्ल केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो। जवाबदार फरार थी विया। पुलिस 3 घर डाहे पट करे छॾिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाही मूजिब SHO करमपुर जी अॻवाणीअ में 3 ॾींहं अॻु नंदवाणी बिरादरीअ जे 2 धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार तां मारिजी वियल चौपाए माल जी वापारी मोहम्मद हसन नंदवाणीअ जे क़त्ल केस में घुर्बल रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस नफ़री ॻोठ मोहम्मद मुराद नंदवाणी ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो। पुलिस खे ॾिसंदे ई जवाबदार घर खाली करे फरार थियण में कामयाब थी विया। जॾहिं त पुलिस FIR में नामज़द थियल 9 जवाबदारनि मां 3 मुबैना जवाबदारनि याकूब अली हसन ऐं फैज़ मोहम्मद नंदवाणीअ जा घर डाहे पट करे छॾिया। मुतासिर ॻोठाणनि राब्तो करण ते ॿुधायो त पुलिस संदन चौपायो माल बि काहे वई आहे। कोटड़ीजी टाउन जे मुलाज़िमनि पारां 3 महीननि खां पघार न मिलण ते एहतजाज जारी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिब उन मौक़े ते PP शहीद भुट्टो ज़िला खैरपुर जे अॻवाणनि तरफ़ां कामरेड शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 64हीं सालगिरह वॾे जोश जज़्बे ऐं अक़ीदत सां टाउन कमेटीअ जे मुलाज़िमनि सां गॾु मल्हाई वई। उन मौक़े ते फ़क़ीर जिनसार अली उॼण, जनरल हुसैन बख्श गोपांग, ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद ऐं ॿियनि शिरकत कई, जिथे अॻवाणनि शहीद शाहनवाज़ भुट्टो खे भेटा पेश कई। जेकमाबाद में मलाहन जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते सिंध मलाह फोरम पारां रेस जान मोहम्मद मीराणी, वहीद मीराणी, राजा मीराणी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम बिरोही मूजिब उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त मलाहनि, मोहाणनि, मीर बहरनि ऐं मीराणियुनि जो अॼु आलमी ॾींहुं आहे, जेको ईद खां घटि नाहे। हुननि वधीक चयो त अॼु बि दरियाउनि मथां धारियुनि जो कब्ज़ो आहे। असां मलाहनि जा हक़ खसे धारियुनि खे ॾिना पिया वञनि। हुक्मराननि खे ॿुधाइण चाहियूं था, मलाह पंहिंजो हक़ वठणु चाहिनि था। खैरपुर में PTCL जे पेंशनरनि नेशनल बैंक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब मुज़ाहिरे जी अॻवाणी न्याज़ अली अबड़ो, मेहर अली थहीम, मोहम्मद अली चांडियो, अमीर बख्श समो, मसमात नूरजहां, उम्मीद ख़ातून ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन मीडिया खे ॿुधायो त हिननि समूरी ज़िंदगी PTCL खे अर्पे छॾी, पर अफ़सोस आहे जो खेनि पंहिंजो हक़ नथो ॾिनो वञे। मामले जो नोटिस वठी जाइज़ हक़ ॾिनो वञे। बदीन में समाजी तंज़ीम तरफ़ां ॿोॾि मुतासिर ॿारड़नि जी विंदर लाइ प्रोग्राम करायो वियो, जंहिं में ॿारड़नि गीतनि ते टेबलोज़ पेश करे लुत्फ़ माणियो। ॿारड़नि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सोशल वेलफेयर खाते जे चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट बदीन तरफ़ां RDF ऐं GRC जे सहकार सां ढोरो पुराण वेझो ॿोॾि मुतासिर ॻोठ अब्दुल करीम लगारी में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। ॿारड़नि जे हक़ बाबति तक़रीरी मुक़ाबिलो थियो, गीत ऐं टेबलोज़ पेश कया विया। उन मौक़े ते अब्दुल गफ़ार खोसो, असलम मलकाणी, कोमल लगारी, सीमा सूमरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी ॿारनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियारण लाइ भरपूर कोशिश करे रही आहे। हिंगोरजा जे गरीबाबाद मोहल्ले में शहरिन मोटरसाइकिल चाबी चोर खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ मोहसिन सोलंगी मूजिब अली हसन कोरीअ जी मोटरसाइकिल चाबी चोर चोरी करे रहियो हुयो त शहरिन खेसि पकड़े मोटरसाइकिल समेत हिंगोरजा पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त पकड़ियल चोर पंहिंजो नालो एहसान अली मल्हा ऐं मेहराबपुर जो रहवासी ॿुधाए थो। वधीक जांच कयूं पिया।